नाज़रीन, पीपी जे सीनियर अॻवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह चयो आहे त हिन वक़्त ताईं अनोखो ऐं लाडलो मियां साहब ई नज़र अची रहियो आहे। पहिरियां खां चवां थो त इलेक्शन जी तारीख़ नवाज़ शरीफ़ जी लाइ रोकी वई। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ुर्शीद शाह चयो त इस्टेब्लिशमेंट जेका फेवर ॾिनी आहे उहा लिकी वेंदी या ज़ाहिर थी वेंदी, पर हिकु ॻाल्हि वाज़े थी वेंदी त नवाज़ शरीफ़ कंहिंजी मदद सां इक़्तिदार में न अचे। कंहिंजी मदद सां इक़्तिदार में ईंदो त गो नवाज़ गो जा नारा लॻंदा। हिन चयो त वाज़े कयां थो त नवाज़ शरीफ़ ग़लति रस्ते सां आयो त मिसाल बणिजी वेंदो। उन करे मियां नवाज़ शरीफ़ रियासत खे बचाए अदालतुनि मां वॾनि दहशतगर्दनि जा केस बि वापसि थिया हुआ। आइन, कानून ऐं क्लासिस असां वटि मौजूदु आहिनि। कहिड़े क्लासिस तहत केस थियो, सुप्रीम कोर्ट उहे शयूं ज़रूरु ॾिठियूं हूंदियूं, पर अदालत तमामु घणो रिस्क खणी रही आहे। छा असां जूं सवेलियन अदालतूं उन्हनि माण्हुनि खे सज़ा ॾियण जे क़ाबिल थींदियूं या नज़र अंदाज़ कयो वेंदो?